नाज़रीन, दादू में बल्दियाती इलेक्शन के बे मरहले लाइ वोटिंग जो अमल जारी है। अवाम पोलिंग स्टेशनन ता गायब है। दादू के मुख्तलिफ पोलिंग स्टेशनन ते पीपी और पीटीआई जा कारकुन आमो सामो थी वया। पुलिस और रेंजर्स पहुंची कंट्रोल करे वरतो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है SS न्यूज़ रिपोर्टर अकील लाखो। जी अकील, बुधाइजो पोलिंग जो अमल किए थी रहो है और सिक्योरिटी की छा सूरत हाल है? हाँ जी, अज जो बल्दियाती इलेक्शन दादू ज़िले में थी रही है। ज़िले में पुलिस इंतजामिया तरफा सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया आहिनि। ज़िले जी पोलिंग स्टेशन में माता की सूरत हाल आगाह कयां त पोलिंग स्टेशन में आवाम जेका है उहा आवाम जो रुझान घटि नज़र पियो अचे वोटिंग ते। ज़िले भर में सिक्योरिटी जा इंतजाम भी सख्त किया विया आहिनि। काफ़ी जगहनि तां इतला मिली रहिया आहिनि त PTI ऐं पीपल पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि, कारकुन आहिनि, उहे बि साम्हूं थिया आहिनि। उते पुलिस ऐं रेंजर्स पहुची उन जगह ते कंट्रोल कयो आहे। पर शहर में जो है वोटिंग के हवाले से जो है शहरन जो रुझान भी घट नज़र पे अचे। जी।